अस्सलामुअलैकुम दोस्तों अॼु असां ॿिनि अज़ीम फ़नकारनि ऐं ॿिनि अज़ीम जेके अमर किरदारनि जे बारे में ॻाल्हाईंदासीं। दोस्तों उन्हनि मां हिकु जेको उस्ताद जलाल चांडियो ऐं ॿियो फ़नकार जेको उहा फौजिया सूमरो। दोस्तों हाणे हिकिड़े जेको असांजे अज़ीम फ़नकार खे जेका आवाम सिंधी आवाम चए थी त माना सिंध जो बबर शेर फ़नकार, संगीत जो माना बेताज बादशाह उस्ताद जलाल चांडियो खे चवनि था। ऐं ॿियो वरी जेको फौजिया सूमरो खे चवनि था त माना संगीत जी कोयल, राग जी राणी फौजिया सूमरो। दोस्तों ॿई माना तारीफ़ जे लाइक़ आहिनि, तारीफ़ जे माना क़ाबिल आहिनि ऐं आवाम हुननि खे मोहबतूं ॾिए थी, चाहे थी ऐं अॼु ताईं चाहींदी अचे पई। तमामु घणी मोहबत थी ॾिए, माना बेहद बेशुमार मोहबत थी ॾिए ऐं अॼु ताईं पंहिंजे साह में सांडियो थी अचे। इन जी मोहबत जेका आहे उस्ताद जलाल चांडियो जी ऐं फौजिया सूमरो जी मोहबत माना साह में सांडियो थी अचे। मुझा सजन ईंदी कद मुखां पुछण जी वास्ती, देर नाहे दम जी दिल पर, देर नाहे दम जी दिल पर, देर नाहे दम जी दिल पर, दम ॾियण जी वास्ती। मुझा सजन ईंदे कद मुखां पुछण जी वास्ती। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो जेको आहे 10 अगस्त 1944 धारे तालके मोरे ज़िले नौशेर फिरोज़ जे हिकु नंढड़े ॻोठ हरपाल हट में माना पैदा थियो ऐं तमामु माना शुरू खां हिनखे माना जेको ॻाइण जो वॾो शौक़ु हो। पाण जेको आहे मशहूरु अवामी रागी हो। जलाल चांडियो निसाबी तालीम हासिल न करे सघियो, माइट मालवंद माण्हू हूंदा हुआ, जंहिं करे हुन नंढड़े हूंदे खां ई माल चारियो। शुरू खां ई खेसि ॻाइण वॼाइण जो ॾाढो शौक़ु हो ऐं माल चारींदे पंहिंजे मुंहुं पियो झुंगारींदो हो, बसि ॻाईंदो पियो। मारा छदे मुसा मिलवो तेरी यार मुझा प्यार, तू तो निहारी आशिक मारी, तू तो निहारी आशिक मारी, पाए कैरी का जलवो तेरी यार मुझा प्यारा। दोस्तों जेका फौजिया सूमरो हुई, इन जो जेको जनम थियो 1966 ईस्वी में थियो। ही थर जे हिकिड़े नंढड़े ॻोठ वीरवाह में नथू खान सूमरे जे घर में पैदा थी। इन जो वाली जेको हमद ऐं नात ॻाईंदो ऐं नंढपिण खां ऐं जवानी खां वठी माना हिन जे जेको गुज़रियो ऐं ॻाइण वॼाइण वारी जेको माना हुनजो वालिद साहब बि इन माना ख़ानदान मां हुई, जी माउ बि जेका हुई उहा शादियुनि काजियुनि में माना ॻाईंदी हुई, सेरा ॻाईंदी हुई। फौजिया सूमरो खे माना घर वारनि तरफ़ां इजाज़त कान मिलंदी हुई, परदेदार हुई तमामु, पर शौक़ खेसि रेडियो ते वठी आयो। पहिरीं ऑडिशन थियो, नापास थी, पर हिम्मत न हारी ऐं नसीर मिर्ज़ा खेसि रेडियो ते मुतारिफ़ करायो। संदसि ॻायल पहिरियों कलाम बेक़दरा क़दुरु न कई अहिड़ी को तमामु घणो मशहूरु थियो। बेक़दरा क़दुरु न कई अहिड़ी को, साजन सिगड़ियूं मुंहिंजे मुए खां पोइ, बेक़दरा क़दुरु न कई अहिड़ी को। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडियो ॻाइणु शुरू कयो त हुन पहिरियों जेको कलाम ॻायो त अॼु सुञाणी छो नथो को ॾिहाड़ो यादि कर। माना इहो कलाम जॾहिं ॻाई त माना आवाम जेका माना मस्तु थी वई, आवाम जेका झूमे पई ऐं सॼी सिंध में माना मक़बूल थी वियो ऐं पहिरें नंबर ते माना इहो टॉप जो कलाम थी वियो कैस्ट ते। ऐं कैस्टूं हथो हथु खपनि पियूं, माना वठ वठां थी वई माण्हुनि जी, माना जेका ऑडियो सेंटरुनि ते माना वठ वठां हुजे त बाबा इहा कैस्ट ॾे उस्ताद जलाल चांडियो जो जेको पहिरियों वॉल्यूम जेको अॼु सुञाणी छो नथो को ॾियाड़ो यादि कर। बसि ईअं माना उस्ताद जलाल चांडियो जो इहो कलाम तमामु मशहूरु थियो ऐं अवामी मक़बूलियत माणी रिकॉर्ड कयो। अॼु सुञाणी छो नथो पर को ॾिहाड़ो यादि कर, दिल सड़ी वई यार जानी, दिल सड़ी वई, दिल सड़ी वई यार जानी, दिल सड़ी जो दाद कर। अॼु सुञाणी छो नथो पर को ॾिहाड़ो यादि कर। दोस्तों फौजिया सूमरो ऐं उस्ताद जलाल चांडियो खे माना झर जंग सुञाणे पियो, पूरी सिंध सुञाणे पई, हर को माण्हू सुञाणे पियो, हर को हुनखे माना जी में जायूं पियो ॾे, इज़त पियो करे ऐं वॾी मोहबत पियो करे आवाम।
ॿार बच्चा नंढा वॾा पोड़ा पका माना हर को उन सां मोहबत पियो करे, इश्क पियो करे, चाहत पियो करे, हा पंहिंजी महफ़िलुनि में पंहिंजे काज में घुराए पियो ऐं तमामु घणी मोहबत पियो करे। हाणे उस्ताद जलाल चंड जो त माना जेका माना फीस मिले पई माना उहा वठे पियो, बसि माना हिसाब किताब कोन पियो करे ग़रीबनि सां कंहिंसां बि न। ऐं फौजिया सूमरो बि ईअं पियो करे, पर फौजिया सूमरो जी थोड़ी फीस माना थोड़ी वधीक हूंदी ऐं अवामी मक़बूलियत हुई तमामु घणी। हाणे औरतुनि में जेका हुई फौजिया सूमरो पहिरें नंबर ते हुई ऐं मर्दनि में जेको उस्ताद जलाल चंद जो तमामु घणो मक़बूल हो। ऐं ईअं माना ही ॿई ॼणा महफ़िल में वञनि पिया, अवाम मोहबतूं पिए ॾे, चाहतूं पिए ॾे ऐं अवाम जेका बि माना शादी काज में घुराए पई त उन्हनि जी ख़ासि इहा फरमाइश हूंदी त या त फौजिया सूमरो अचे माना काज में या उस्ताद जलाल चंड अचे, ॿिन्हिनि मां माना को न को असांजी शादी में अचे, काज में ज़रूरु अचे। दोस्तों ये जेके फ़नकार हुआ ॿई ॼणा फौजिया सूमरो ऐं उस्ताद जलाल चंड माना इहे लाॾा बि ॻाईंदा हुआ, जेके शादियुनि में शादी काजनि ते घुराईंदा त पोइ लाॾा बि ॻाईंदा हुआ ऐं अवाम खे माना जुमाए चवंदा हुआ। शादी जा काज जा जेके लाॾा थींदा आहिनि माना सेरा थींदा आहिनि इहे बि ॻाईंदा हुआ ऐं तमामु भला ॻाईंदा हुआ ऐं अवाम में तमामु मक़बूलियत हुई हिननि जी ऐं ॿई हिननि खे माना हिकु जहिड़ी मक़बूलियत हुई। ओ मुझा घोट गुलेड़ा वो सदा जवानी मानी, मुझा घोट गुलेड़ा वो सदा जवानी मानी, सदा जवानी मानी, वो रबती दी सारी बा सदा जवानी मानी, रबती दी सारी मुझा घोट गुलेड़ा वो सदा जवानी मानी। दोस्तों उस्ताद जलाल चांडियो ऐं फौजिया सूमरो जेको हुई इहे नोहा बि ॻाईंदा हुआ। जेकॾहिं मोहरम हराम जो जेको माना महीनो थींदो त माना इन्हनि जा जेके वाल्यूम हूंदा उनमें नोहनि जा कलाम बि हूंदा ऐं अहले बैत ते माना जेके माना पंहिंजी सनाख़वानी कंदा ऐं अहले बैत जो जेको माना ज़िक्र तमामु घणो कंदा ऐं अवाम में तमामु मक़बूलियत हुई, जंहिंमें हज़रत अली जो बि माना ज़िक्र थींदो, इमाम हुसैन जो बि ज़िक्र थींदो, माना करबला जो बि ज़िक्र थींदो त माना इहे एॾी मोहबत कंदा, अली साईं सां बि मोहबत कंदा, इमाम हुसैन सां बि मोहबत कंदा, माना सच्चा उबदार हुआ, सच्चा माना आशिक हुआ। हर मोड़ ते गम बीठा थई, बस मुझे सनाई आथई, तू अली अली चवंदो आ, तू अली अली चवंदो आ। हलो हली मौला जो बातम मल्हार, मरद हुजो तोड़ मायूं सब हुसैनी आयूं, कदो पीर जो विछायूं सब हुसैनी आयूं। दोस्तों ये फ़नकार जेके न ॿई अॼु असां में न आहिनि रहिया, पर अॼु ताईं अवाम जेका सिंधी अवाम जेका आहे हिननि खे चाहे पई, मोहबतूं पई ॾे ऐं वॾी जेका दिलि में सांढे पई रखे ऐं हिननि जे हर हिकु कलाम सां माना मोहबत पई करे, हर हिकु जेके माना सुर आहिनि उन सां मोहबत पई करे ऐं वॾी चाहत थी करे ऐं हिननि जा रिकॉर्ड जेका आहिनि पाण वटि महफ़ूज़ करे वेठी आहे पंहिंजे माना कंप्यूटरनि में, USB में, माना हर जॻह ते हिननि जे MP3 में माना हिन जा रिकॉर्ड पियल आहिनि ऐं पेतियुनि में हिननि जूं केस्टूं अॼु ताईं सांढाए वेठा आहिनि। पर अञा केस्टुनि जो दौरु न आहे, टेप रिकॉर्डर जो दौरु न आहे, पर अॼु ताईं सांढाए वेठा आहिनि ऐं जेॾी महिल दिलि चवंदी त हिननि माना ॿुधंदा आहिनि उनखे ऐं पंहिंजी यादि खे ताज़ा कंदा आहिनि, एतिरी मोहबत था कंदो। ओ मुझे नथ अबानन न के खेव किया, इहा मुझे मारुन अमानत रखिया, इहा मुझे मारुन अमानत रखिया, ओ मुझे नथ अबानन न के, ओ मुझे नथ अबानन न के। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।